मोदीअ मन की बात में चयो, असांखे दोस्ती निभाइण ऐं अखियुनि में अखियूं विझी जवाब ॾियणु ईंदो आहे। जवाननि जी शहादत सॼो देश यादि रखंदो। दुनिया में 6 महीननि में 1 खां 1 करोड़ माण्हुनि ताईं पहुतो आहे कोरोना। 21 जुलाई खां थींदो सावण महीनो शुरू। भगत करे सघंदा सोमनाथ महाकालेश्वर जो दर्शन। बड़ौदा में फाटक बंद हुअण बावजूद बाइक पसार कंदे माण्हूअ जो थियो मौत। करण जौहर MAMI फिल्म फेस्टिवल जे बोर्ड में ॾिनो राज़ीनामो। गलवान बेली ऐं लॉकडाउन ते ठहंदियूं फिल्मूं। मध्य प्रदेश में 28 सालनि जी हिक महिला हथनि ऐं पेरनि बिना जे ॿार खे ॾिनो जनम। 1 जुलाई खां अटल पेंशन योजना सब्सक्राइब्स जे खातनि मां हफ़्ता पंहिंजो पाण ई कटिजी वेंदा। आसाम में ब्रह्मपुत्रा नदीअ जी स्थिति बणी बेकाबू। चीन जा फाइटर प्लेन ऐं हेलीकॉप्टर LAC ते ॾिसण सां ई भारत एयर मिसाइल सिस्टम कया तैनात। गोरीवली जा 2 वापारी भावनगर में 2 जुलाई ते कंदा दीक्षा ग्रहण। स्कूल नियमित थियनि तेसी ताईं टीचर्स खे घर वेठे ॾिनी वई कम करण जी इजाज़त। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 5,29,893 थिया। 16,112 कुल मौत। 3,10,239 थिया रिकवर। जय झूलेलाल। मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 96। अंधा रखण रोज़ा त नीअं बि थियनि वॾा। थोरे वक़्त वारे कम में बि घणो वक़्त लॻण। हूअं त खेसि ऑफिस वञण में सिर्फ़ 10 मिंट लॻंदा आहिनि, पर अॼु जे पेर में लिफ निकिती अथसि त पंधु पूरो ई नथो थिएसि। इन करे चइबो आहे, अंधा रखण रोज़ा त नीअं बि थियनि वॾा। पहाको नंबर 97। अंधे जी जोइ जो वाही अल्लाह। कमज़ोर इंसान जो ईश्वरी सहारो आहे। वेचारे तारा जो घोट घणनि ॾींहंनि खां बीमार थी घर में खट ते ई पियो आहे ऐं कोई बि मदद जो आसरो अथसि ई कोन। इन करे चवंदा आहिनि, अंधे जी जोइ जो वाही अल्लाह। पहाको नंबर 98। अंधे लाइ जहिड़ो ॾींहुं तहिड़ी राति। अणॼाण इंसान खे सुठी ऐं ख़राब शइ जो फ़र्क़ु सम्झ में न ईंदो। अणपढ़ियल खे कहिड़ी ख़बर सुठो कंप्यूटर कहिड़ो ऐं ख़राब कहिड़ो, छो त अंधे लाइ जहिड़ो ॾींहुं तहिड़ी राति। पहाको नंबर 99। अंधी अख खां काणी अख भली। कुझु न हुअण खां थोरो हुअण बहितर आहे। भली रुगो 50 रुपया रोज़ था मिलनि, न खां त उहे बि सुठा आहिनि, छो त चवंदा आहिनि, अंधी अख खां काणी अख भली। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।